अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। हिन वक़्तु नौशरो फिरोज़ में बेला बचाओ कमेटी जो इजलास थियो आहे। बेला बचाओ कमेटी नौशरो फिरोज़ जे कोऑर्डिनेटर ज़ाहिद पंवर ऐं फ़कीर मोहम्मद सोलंकीअ जी मेज़बानी हेठि सॼी सिंध जे बेला बचाओ कमेटियुनि जो कठु थियो आहे, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां बेला बचाओ कमेटी जे अॻुवाणनि शिरकत कई आहे। इजलास में मुतफ़िक़ राय सां बेला बचाओ कमेटी जी मरकज़ी उबूरी बॉडी पिणु जुड़ी वई आहे, जंहिंमें चेयरमैन ज़ैन दाऊद पोटरो, वाइस चेयरमैन फ़कीर मोहम्मद सोलंकी ऐं जनरल सेक्रेटरी वहीद शाह खे मुक़ररु कयो आहे, जॾहिं त राब्ता सेक्रेटरी अज़ीज़ ज़रदारी, फ़िनांस सेक्रेटरी क़यूम गडाणी ऐं प्रेस सेक्रेटरी अता मोहम्मद नूरारी खे मुक़ररु कयो वियो आहे। इजलास जे इख़्तिताम खां पोइ बेला बचाओ कमेटी जे अॻुवाणनि मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया। ग्लोबल वर्ल्ड में असांखे हिकिड़ी वार्निंग मिली चुकी आहे त जेतिरे हद ताईं जेके बेला आहिनि उहे कटण जे तरफ़ वेंदा, सिंध तेतिरी रहण खां जेको आहे उहो हली वेंदी। त असां चाहींदासीं त बेलनि सां गॾोगॾु जेके ॻोठ आहिनि, जेके घर आहिनि, उन्हनि जे ॿाहिरां बि माण्हुनि खे बूटा लॻाइणु घुरिजनि, छो त बूटनि सां ई असांजी सिहत जुड़ियल आहे। ईअं न त थी वेंदो त बेला जीअं जीअं ख़तमु थी वेंदा त सिंध तीअं तबाह थी वेंदी। इंसानी जाननि सां गॾोगॾु जेके जानवर आहिनि, पखी आहिनि, उन्हनि जूं ज़िंदगियूं जेके आहिनि तबाह थी वेंदियूं। उन इजलास में जेको आहे मरकज़ी बाजी चूंडी वई ऐं अॼोको जेको बेला बचायो त सिंध में जेके लखे ज़मीन जिन ते असांजे सिंध जे वॾेरनि जो कब्ज़ो आहे ऐं उहो जेके वॾेरनि जो कब्ज़ो इन करे आहे त असांजा सिंध जा मिनिस्टर खां वठी कंज़र्वेटर खां वठी DF खां वठी उहे टोटल वॾेरनि सां मिली रहंदा आहिनि। सिंध जूं ज़मीनूं तव्हां ॾिसो त 1000 एकड़ ज़मीननि ते कब्ज़ो, उन्हनि जा वण वढे, उन्हनि ते ज़मीनूं पोखियूं थी वञनि। उन्हनि जो जेको ज़िमेदार आहे, मां त चवंदुसि उहो ज़िमेदार असांजी सिंध गवर्नमेंट आहे, असांजो वज़ीर आला आहे ऐं असांजो मिनिस्टर जेको ॿेले जे खाते जो उहो जवाबदार आहे। न वॾेरनि जी सिंध जेके ताक़त न आहे त उहो ज़मीन काश्त कनि। असां सिंध गवर्नमेंट खां ऐं जेको मिनिस्टर आहे जेको ॿेले जो, मां उन खां अपील कंदुसि त सिंध जे ही ज़मीनूं जेके आहिनि उन ते बेला कया आहिनि, ख़ुदारा इन बेलनि खे न कटियो वञे। गर्मी जेको आहे ॾींहों ॾींहुं शिदत पैदा करणी थी वञे ऐं जेको आहे माहौल जेको बेला बचाओ कमेटी जी जेका अहम दस्तूरी गॾिजाणी थी वई, उन्हनि जी आजा कयूं था जो नौशर फिरोज़ साहिती परगिणे जे अंदरि उन्हनि दोस्तनि पहिरियों इजलास घटायो ऐं मोहतरम ज़ाहिद हुसैन पंवर जी महिनतुनि सां जेको कोऑर्डिनेटर आहे उन जे हवाले सां जीअं सिंध क़ौमी महाद मुकमल तरह सिंध जे क़ौमी वसीलनि जी मालिकीअ लाइ तयारु आहे। वण, कुदरती बेला, ढंढूं, दरिया ऐं सभु जेके बि आहिनि उहे असांजे सिंधियुनि जूं तारीख़ी मिल्कियतूं आहिनि। हीअ वतन आहे, दरियाव आहे ऐं हिननि दोस्तनि जेका इहा कोशिशि कई आहे त असां पंहिंजा बेला बचायूं, इहो बि असांजे सिंध जे क़ौमी वजूद जे मसइलनि में अहम मसइलो आहे। कोशिशि कंदासीं त बेला बचाओ कमेटी जेका आहे सो पंहिंजो किरदारु अदा कंदी। सिंध में जेके बेला आहिनि, बेलनि ते असुली कब्ज़ो सिंध जे जागीरदार दाड़ियल सेक्टर जो आहे ऐं हुकुमरान जेको आहे सो नथा चाहिनि अधु ज़मीनूं बेले खाते जूं जेके हुकुमरान आहिनि। ऐं बेला बचाओ कमेटीअ में जेसिताईं सभु आम माण्हू, सिंधी माण्हू पंहिंजी शऊरी तौरु पंहिंजी जदोजहद न कंदासीं तेसिताईं असीं पंहिंजा बेला बचाए न सघंदासीं। जीअं सिंध जीअं साईं जीअं त इहा अॼु जेका बेला बचाओ कमेटी मीटिंग थी आहे, इहा हिकु तमामु बहितरीनु जेको आहे सो अमल आहे ऐं सिंध जा जेके बेला तबाह थी रहिया आहिनि उन्हनि खे जेको आहे सो बचाइण जे लाइ बहितरीनु क़दम आहे, जंहिंमें सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां दोस्त आयल आहिनि। सभिनी इतफ़ाक़ राय सां मुतफ़िक़ थी करे हिन बेलनि जे ख़िलाफ़ु जेका तबाही थी रही आहे बेलनि जी सिंध में, उनखे बचाइण जे लाइ वधि खां वधि कोशिशूं कबियूं। ऐं ऑलरेडी मां पाण पिटिशनर आहियां सिंध हाई कोर्ट सखर में बेलनि जे ख़िलाफ़ु, ऐं हिन वक़्तु मां कमेटी नौशर फिरोज़ जो कमेटी जो मेंबर बि आहियां। पर जेका बेलनि जी तबाही आहे उनखे रोकियो वञे। जेके माफ़िया हुआ वॾेरा जेका शाही आहे, 1000 एकड़नि ते कब्ज़ा आहिनि, उन्हनि जे ख़िलाफ़ु असां आला इदारनि खे चऊं था त उन्हनि जे ख़िलाफ़ु सख़्तु एक्शन खयो वञे त जीअं बेला बची सघनि ऐं बेला बचंदा त धरती बचंदी। इहो ई असांजो चवणु आहे। वरी महिरबानी। मथे बिठाइनि ज़रदारी खां वठी उहे चाहींदा त सभु कंपनियुनि खे असां वटि असांखे ख़बर आहे त हिन में जेको आहे सो असांजे जेके ॻोठाणा मक़ामी माण्हू उन्हनि खे बि ॾियणा अथनि। असां पाण विढ़ंदासीं उन्हनि लाइ त वधि मक़ामी माण्हुनि खे ॾियो। पोइ कॉम्पिटिशन इहो हलंदो, मक़ामी माण्हू पोखींदा बेलो आहे हू जेकॾहिं हुननि जी कोताही हुजे त असां ॾिसो असांजो कमु भलो आहे, हुननि खां भरियो इहो बि असांखे ॾियो। इहो जहिड़ो कुझु कंदासीं, इहो जेतिरो कंदासीं ओतिरो कामयाबी ईंदासीं। त असुलु ॻाल्हि इहा अथव, हीअ कारपोरेट फार्मिंग कान्हे, कारपोरेट सेक्टर खे ॾिनो वियो आहे बेला वधाइण। कारपोरेट सेक्टर माना बड़ी कंपनी उन्हें जगह। नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS
लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।